अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठूअर बाबा आला। मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो थियणु, ढ भलाई उमेद, सिराब जुञ सिराब। पाठ नंबर 46। उन्हनि माण्हुनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे चयो त अर्ज़ मुक़दस ते ॾाढा सख़्तु माण्हू आहिनि, उन्हनि सां मुक़ाबिलो करण जो असां में ताब कोन्हे। ईअं लिहाज़ा हरगिज़ उन शहर में कोन वेंदासीं जेसीं ताईं उहे माण्हू उन शहर मां निकिरी वञनि। ईअं चयो। उन्हनि में ॿ माण्हू यानी हज़रत यूशुअ अलैहिस्सलाम बिन नून ऐं कालिब अलैहिस्सलाम बिन यूकना जिन चयो ख़ुदा खां डिॼो। ख़ुदा उन्हनि ॿिन्ही जी पंहिंजी अटाट ऐं फ़रमान बरदारी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ईअं ॾियो। उन्हनि चयो सरकशा अमालका जे 12 शहर आहिनि, जॾहिं तव्हां दाख़िल थींदा त तव्हां उन्हनि ते ग़ालिब थींदव। ईअं ॾियो। ख़ुदा ते भरोसो करियो अगरि उन ते ईमान रखो था त। ईअं ॾियो। उन्हनि चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे असीं ॾाढा सख़्तु माण्हू उन शहर में मौजूदु आहिनि, असीं हरगिज़ शहर में दाख़िल कोन थींदासीं। तूं वञी भले पंहिंजे परवरदिगार जी जंग कर, असीं हिते वेठा आहियूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन चयो मूंखे पंहिंजी ज़ात ते एतबार आहे ऐं पंहिंजे भाउ ते। ईअं चयो मूंखे गिरोह फासिकनि खां अलॻि कर। ईअं ॾियो। अलाह ताला फ़रमायो जॾहिं त इहे माण्हू अर्ज़ मुक़दस में दाख़िल थियणु क़बूल नथा कनि त ईअं फ़रमायो त उन्हनि लाइ 40 सालनि ताईं अर्ज़ मुक़दस में दाख़िल थियणु उन्हनि ते हराम कयो। उहे उन ज़मीन ते फिरंदा रहंदा। ईअं ॾियो। उन सबब जे करे जो उन्हनि ख़ुदा जे कुझु हुकुम खे रद्द कयो, उहे उन ज़मीन ते हैरान परेशान फिरंदा रहंदा। ईअं ॾियो। उन सबब जे करे जो उन्हनि ख़ुदा जे हुकुम खे रद्द कयो ऐं राज़ी कोन थिया उन शहर में दाख़िल थियण ते। ईअं ॾियो। शाम जो मनादी उन्हनि खे निदा कंदा हुआ, पर उहे माण्हू गाना ॻाईंदा हुआ। ईअं ॾियो। पिया हलंदा हुआ फजुर ताईं रस्ते ते। ईअं ॾियो। वरी ख़ुदा ज़मीन खे हुकुम कंदो हुयो त ज़मीन वरी उन्हनि माण्हुनि खे साॻिए ज़मीन ते पहुचाए छॾींदी हुई। ईअं ॾियो। सुबुह थींदे ई उहे माण्हू चवंदा हुआ असीं रस्तो भुलिजी वियासीं। ईअं ॾियो। 40 साल उन हाल में रहिया। ईअं ॾियो। उन हाल में सवाइ हज़रत यूशुअ अलैहिस्सलाम बिन नून ऐं हज़रत कालिब अलैहिस्सलाम बिन यूकना जे सभु मरी विया। ईअं ॾियो। उन्हनि ज़मीन मुक़दस में दाख़िल थियण खां इनकार कोन कयो हुयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन जी क़ौम खे मनसलवा मिलंदो हुयो। वरी उन्हनि चयो असांजे ज़मीन मां ख़ुदा खे चयो त कणिक, बसर, सब्ज़ी, तरकारी, थूम, मसूरे पैदा करे। ईअं ॾियो। जो बिलाद शाम में फ़लस्तीन जे नाले खां मशहूरु हुयो, उते हज़रत यकूब अलैहिस्सलाम जिन पैदा थिया हुआ। ईअं ॾियो। उते हज़रत इसहाक़ हज़रत यकूब अलैहिस्सलाम जो मस्कन रहियो। उते हज़रत यकूब अलैहिस्सलाम जिन पैदा थिया हुआ, उते हज़रत इसहाक़ हज़रत यूसुफ जिन जो मस्कन हुयो वफ़ाद बैदि सभिनी खे उन जॻह ते मुंतक़िल कयो। उन ई करे उनखे अर्ज़ बैतुल मुक़दस चवंदा हुआ। ईअं ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे चयो तव्हां माण्हुनि खे गाबे जी परतिश करे तंहिं पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कयो, लिहाज़ा पंहिंजे पैदा करण वारे खां तौबा करियो, पाण में हिकु ॿिए खे क़त्ल करियो ऐं ख़ुदा जे वेझो थियो, तव्हांजे लाइ बहितर आहे। वरी ख़ुदा उन्हनि जे तौबा क़बूल कई। जॾहिं उन जा 10,000 माण्हू मरी विया, ख़ुदा उन्हनि जी तौबा क़बूल कई
अल्लाह करीम रहीम तमामु घणो तौबह करण वारो आहे ऐं वॾो महिरबान आहे, ईअं ॾियो। अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन खे वही मोकिलियो, मस्जिद उन जी नमाज़ जमायत जे लाइ तयारु करियो ऐं बैतुल मुक़द्दस तौरेत लाइ बणायो ऐं संदूक उन में त बरगात उन्हनि जो इख़्तियार तव्हांखे हूंदो ऐं संदूक जी मुआफ़िज़त जो उन सां तइलुक़ हूंदो। उन वक़्तु खे यादि करियो जो तूर लटकायो, चयो जेको कुझु तव्हांखे अता कयो उनखे दिली ऐं जिस्मानी कुवत सां गॾु इख़्तियार करियो ऐं ॿुधो ऐं क़बूल करियो। उन्हनि माण्हुनि चयो असां ॿुधो ऐं पोइ नाफ़रमानी कयूं, ईअं ॾियो। उन कुफर सबबि उन्हनि जे दिलनि में गाबे जी मोहबत जड़ पकड़िजे वई। ख़ुदा बनी इसराईल खां अहदु वरितो अगरि नमाज़ खे क़ाइमु रखो, ज़कात अदा करियो, अलाह जे उसूलनि तहत अलाह जे रसूलनि ते ईमान आणियो, अलाह जे रसूलनि ते ईमान आणियो, उनजी मदद करियो, ख़ुदा जी राह में ख़र्च माल करियो,